अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंध जे डेल्टा बाबति अवां जे समातनि जी नज़र करियूं था ख़ूबसूरत लेखक ग़ुलाम हुसैन लगारी जो लिखियल लेख। सिंध जे डेल्टा वारे मसइले ते हाणे त ॿाहिरीं दुनिया खे बि ॻणती थी पई आहे, जंहिं लाइ ऑस्ट्रेलियावी हाई कमिश्नर इंडस डेल्टा जे तहफ़ुज़ ऐं बहाली खे अहम करार ॾेई छॾियो आहे। सिंध जे वॾे वज़ीर सां मुलाक़ात दौरान ऑस्ट्रेलियावी कमिश्नर चयो त इंडस डेल्टा ताईं पाणी पहुचाए सिंध जे ज़मीननि खे समुंड खां बचाइण जी सख़्तु ज़रूरत आहे, जंहिंसां सिंध जी ज़रायत तमर जे ॿेड़नि माहीगीरी खे वॾो फ़ाइदो मिली सघे थो ऐं सिंध में ख़ुशहालीअ जो हिकु नओं बाब खुलंदो। उन खां अॻु पंजाब यानी इरसा सिंध हुकूमत ते ज़ोर बल्कि पाबंद बणायो हो त डेल्टा में पाणी न छॾियो वञे, जंहिं बाद सिंध सख़्तु एहतिजाज कयो। सिंध जे डेल्टा खे सुकाइण वारी साज़िश का नई न आहे। जॾहिं खां कोटड़ी बैराज ठहियो ऐं बैराज जे मथां तरफ़ सिंध जूं ज़मीनूं पंजाब जे चौधरियुनि ऐं सघारियुनि धुरियुनि खे इनाम में मिलियूं, तॾहिं खां डेल्टा जो पाणी कोटड़ी बैराज जे मुख़्तलिफ़ कैनालनि ऐं इलाइक़नि ॾांहुं छोड़ करायो वियो त जीअं उहे बंजर ज़मीनूं आबाद थियनि ऐं इलाइक़नि ॾांहुं छोड़ करायो वियो त जीअं उहे बंजर ज़मीनूं आबाद थी सघनि ऐं पंजाब वासियुनि जूं सांगड़ थरपारकर नवाबशाही बदीन में कॉलोनियूं अॾियूं वियूं। चक क़ाइमु थिया जिन डेल्टा जो पाणी पे इस्तेमालु कयो ऐं जॾहिं वरी पंजाब मुख़्तलिफ़ डेम ठाहिया, सिंधु दरिया मां केनाल कढिया, वेतर डेल्टा ख़ुश्क थींदो वियो। नतीजो इहो निकितो जो दरिया जो पाणी समुंड ताईं न पहुचण करे समुंड जो खारो पाणी डेल्टा तरफ़ वधण लॻो, जंहिं कचे पके जूं ज़रख़ेज़ ज़मीनूं तबाह करे छॾियो। न सिर्फ़ु इहो पर तमर जा ॿेला, झंगली जीवत, ज़रायत ऐं माहीगीरी खे वॾो नुक़सानु पहुतो। पलो जेको जाम शोरे ऐं सखर वटि बि मरंदो हो, उनजो वजूद ख़तमु थी वियो। इलाइक़े में बुख बेरोज़गारी कर खयो, ज़राई पैदावार खे बि हानिकार धकु लॻो ऐं वधीक धकु लॻण जा इम्कान आहिनि जो पंजाब नवां 6 कैनाल कढण जा साबाह पियो करे। ख़ुदा न करे जेकॾहिं 6 कैनाल ठहनि था त दरिया जो पाणी सखर खां हेठि बि मुश्किल सां पहुचे ऐं डेल्टा जी हद जाम शोरे खां बि किरास करे सिंध सुकाईंदो सखर ताईं वञी पहुचे, जंहिंसां सिंध जी 3 हिसा ज़मीन बंजर थी वञे। हूं बि इहे ॻाल्हियूं हलनि पियो त सिंध खां सियासी ऐं मुआशी इंतकाम वठण लाइ सिंध जो पाणी फबायो पियो वञे, जेको काफ़ी हद ताईं फबाइजी बि चुको आहे। सिंध में हिन वक़्तु पीपी जी हुकूमत आहे ऐं ऐवान सदर में बि पीपी जो जियालो वेठो आहे, जेको नवाज़ लीग जो इत्तेहादी आहे ऐं हीउ सभु कुझु हिननि जी मौजूदगी में थी रहियो आहे। पर पंजाब ऐं इरसा खे झले नथा सघनि त सिंध जे पाणी सां हथ चुरांद न करियो ऐं पंहिंजे हिसे जो पाणी ॾियो। इरसा हिन वक़्तु सख़्तु होड़ जो मुज़ाहिरो पई करे। ईअं थो लॻे त इरसा सिंध खे बंजर बणाइण जो वचन करे छॾियो आहे। ख़बर नाहे इरसा में वेठल सिंध जो नुमाइंदो आख़िर एतिरो कमज़ोर ऐं बेवस छो आहे जो इरसा खे हर रांदि फबियो थी वञे। हक़ीक़त में सिंध जे पाणी ते सिर्फ़ु सिंध जो हक़ आहे। पीपल्स पार्टी जी मुसलसल ख़ामोशी जो इहो नतीजो निकितो आहे जो कारपोरेट फार्मिंग जे नाले सां सिंध जूं ज़मीनूं ऐं ॿेटनि ते कब्ज़ा थी रहिया आहिनि। असेंबली ऐं सेनेट में ॻाल्हाइण वारो केर बि न आहे, न वरी केरु एहतिजाज थो करे। हाणे त इंसानी हक़ में लताड़जनि पिया, जंहिंजो माज़ी में को बि मिसाल नथो मिले। को ज़मानो हो जो पंजाब खां सिंध ताईं पाणी वारा जहाज़ दरिया समुंड मां गुज़रंदा हुआ, वणज वापारु हलंदो हो। हाणे त ॿेड़ियूं बि मुश्किल सां हलनि थियूं। हिकु क़िस्म जी तबाही आहे। कचे में दरिया जे पाणी बदिरां ट्यूब वेलनि ते पोखी राही हले थी ऐं मारो गुज़रान कनि था। सिंध जूं डंडूं ढोरा सुकी तबाह थी चुका आहिनि, जिन ते मुहाणा मारो पेट गुज़र कंदा हुआ। वॾो सान्हो इहो आहे त दरिया में पाणी न हुजण ऐं घटि हुजण करे अंधी ॿुलहण जो नसल बि ख़तमु थी चुको आहे। सिंध जे गादी वारे शहर कराची में हूं त ॿियनि मुल्कनि जा सफ़ीर ऐं हाई कमिश्नर मुक़ीम आहिनि, जेके सिंध जे हर मसइले जी ख़बर रखनि था। पर ऑस्ट्रेलियावी हाई कमिश्नर जे अंदाज़ में सिंध जे वॾे वज़ीर सां डेल्टा वारो अहम ऐं क़ौमी मसइलो छेड़ियो आहे, मामूली नोयत जो न आहे, न वरी नज़रअंदाज़ करण जहिड़ो आहे, न वरी हिन मुल्क जे अंदरूनी मसइलनि खे छेड़ियो आहे, बल्कि हुन अहिड़े मसइले जी निशानदेही करे सिंध ऐं सिंधी क़यादत जी ॼण अखि खोले छॾी आहे।
जिते जेकॾहिं असां तवजह नथा ॾियूं ऐं वफ़ाक़ाॾो मसइला नथा खणूं त इहा हिकु वॾी ज़्यादती ऐं सिंध सां कयल वचन जी ख़िलाफ़ वर्ज़ी थींदी। डेल्टा में पाणी न हुजण करे समुंड जो पाणी लाड़ पटी में दाख़िल थी चुको आहे, जंहिं वॾी मुआशी तब्दीली आंदी आहे ऐं तबाही थी आहे, जंहिंखे रोकणु सिंध हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे त उहा वफ़ाक़ाॾो पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराए, जंहिं लाइ सिंधी असेंबली ठहराव मंज़ूर करे सिंध जे नुमाइंदे जी हैसियत सां वेठल सदर आसिफ ज़रदारी जी बि सियासी इख़लाक़ी ज़िम्मेवारी आहे त उहो बि हिन क़ौमी मसइले खे खणे। जेकॾहिं संसद नथी ॿुधी वञे त पाण खे बेवसी कमज़ोर सदर बणाइण बदिरां ऐवान सदर मां निकिरणु घुरिजे ऐं सिंध वापसि अची हिकु नई हिकमत अमली ठाहे सिंध जे हक़नि लाइ जा खोड़े। PP चेयरमैन बिलावल भुट्टे खे बि ऑस्ट्रेलियाई हाई कमिश्नर जे क़ौमी मसइले ते ॾिनल बयान जी वाहिर करे डेल्टा बचाइण लाइ अमली क़दम खणणु घुरिजनि। इंडस डेल्टा बाबति ही असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं। ग़ुलाम हुसैन लगारी जो लिखियल लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।